अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसलुल्लज़ीन युनफ़िक़ूना अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिला फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बह वल्लाहु युदाइफु लिमन यशाउ वल्लाहु वासिउन अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिनिल फातिह लिमा उलिका वल खातिमि लिमा सबक नासिरिल हक़्क़ि बिल हक़्क़ि वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ो मोहतशम प्यारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। गुज़रियल जुमे ते हज़रत सैयदना उमर फ़ारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जे हवाले सां कुछ तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो हुयुमि। वरी विच ते मौज़ू हज़रत सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान लुवारी शरीफ़ वारे जो आयो हो। वरी कुछ घड़ियूं मां उन ते ॻाल्हायो। अलबत्ता मौज़ू त हाणे हयाती तव्हां ॾिसो था त इंसाननि जी पूरी थी वञे, पर इहे अल्लाह जा प्यारा बाना मुस्तफ़ा जा परवाना असहाब अहल बैत
अल्लाह जा प्यारा बाना वलीय बुज़ुर्ग गौस कुतुब आरिफ उन्हनि जो शान त खुटणो आहे ई कोन को, पर असां पंहिंजो हिसो मिलायूं था। अॼु मां पंहिंजे मौज़ूअ खे मुकमल कयां, कुझु हज़रत उमर फारूक जे मुतालिक़ बसि हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि ऐं उन खां पोइ हिकिड़ो मौज़ू आहे उहो मौज़ू मुकमल कयां, छो त वरी अॻिले जुमे ते 10 मुहर्रमुल हराम शरीफ़ हुआ, वरी उन खां इंशा अल्लाह ताला जेको मौज़ू हलंदो उहो मौज़ू तव्हां प्यारी जमायत खे अर्ज़ु कयो वेंदो। पर अॼु जेको साबिक़ु मौज़ू आहे उनखे अध में छॾणु मुनासिबु कोन्हे, ॻाल्हि माण्हू पूरी करे मुकमल ॻाल्हि करे उहा बि ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में मुकमल कयां। ऐं ॿियो अॼु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि इंशा अल्लाह ताला क़ुरान ऐं हदीस जी रोशनीअ में त अल्लाह ताला इंसान खे धन दौलत माल मताओ जेको ॾिनो आहे उन ॾियण में कहिड़ी हिकमत आहे ऐं इन माल में ॾोकड़ में पैसे में रोज़ीअ में अल्लाह साईं राज़ बरकतूं कहिड़ियूं रखियूं आहिनि ऐं इन रोज़ीअ में बरकत कीअं थिए उन लाइ 4 ॻाल्हियूं इंशा अल्लाह ताला क़ुरान ऐं हदीस जी रोशनीअ में अल्लाह जे वाट में ख़र्च करण जे हवाले सां उहे बि अर्ज़ु कंदासूं। हाणे सभ खां पहिरियां दुआ घुरो अल्लाह साईं मां फ़क़ीर खे हक़ ऐं सचो बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे हक़ ऐं सचो ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभई जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। दुरूद शौक़ सां सल्लल्लाहु वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे मसलुल्लज़ीन युनफ़िक़ून अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बह वल्लाहु युदाइफ़ु लिमन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम। अल्लाह ताला मिसाल बयान फरमायो आहे, कंहिंजो मिसाल ॾिनो आहे अल्लाह तबारक व तआला मिसाल हुन माण्हूअ जो ॾिनो आहे जेको अल्लाह जे वाट में ख़र्च कंदो आहे। अल्लाह ताला फरमायो आहे मसलुल्लज़ीन युनफ़िक़ून अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह, उहे माण्हू जेके अल्लाह जे वाट में ख़र्च कंदा उन्हनि जो मिसाल हीअं आहे जो इंसान हिकु दाणो ज़मीन में उछले वरी अल्लाह उन हिक दाणे मां 7 संग फुटाईंदो आहे पैदा कंदो आहे। फ़क़ीर हक़ नबी या तव्हां मां कंहिं माण्हूअ हिकु दाणो ज़मीन मंझो छलायो आहे मुंहिंजा भाउ वधीक क़ुरान पाक आहे। अल्लाह ताला फरमायो पोइ अल्लाह ताला उन हिकु दाणे मंझां 7 संग फुटाईंदो आहे ऐं वरी हिक हिक संग में अल्लाह तबारक व तआला 100 दाणा पैदा कंदो आहे। 7 संग हर संग 100 दाणा, इहे कुल थिया वञी करे हिक दाणे मां 700 दाणा। अल्लाह ताला फरमायो मसलुल्लज़ीन युनफ़िक़ून अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह, उहे माण्हू जेके माण्हू अल्लाह जे वाट में ख़र्च कंदा उन्हनि जो मिसाल हिकु दाणे जे उछलण वांगुरु आहे। उन्हनि हिकु दाणो उछलायो आहे, उन मां अल्लाह 7 संग फुटाया, वरी 7 संगनि मां हर संग मंझि अल्लाह ताला 100 दाणा पैदा फरमाया। पर अल्लाह तबारक व तआला उन जे अजुर खे ईअं कोन फरमायो आहे जो रुगो 700 अल्लाह
तबारक व तआला हिक दाणे जो सवाब उनखे अता फरमाए। अल्लाह फरमायो वल्लाहु युदाइफ, ऐं अल्लाह वरी बीणे करण ते बि क़ादिर आहे, यानी अल्लाह ताला उन्हनि 700 दाणनि जे एवज़ में अल्लाह तबारक व तआला 1400 करे त भी मुंहिंजो रब उन ते क़ादिर आहे। वल्लाहु युदाइफु लिमन यशाओ, अल्लाह ताला बीणो करे अता फरमाईंदो आहे जंहिंजे लाइ वणंदो अथसि। अल्लाह तबारक व तआला उनखे अता फरमाईंदो आहे। पर मुंहिंजा भाउ दीद मतां भाई अल्लाह ताला 700 गुना उनखे सवाब अता कंदो आहे। न को ईअं सम्झजां त अल्लाह ताला उनखे 1400 दाणनि जो सवाब अता कंदो आहे। अल्लाह ताला फरमायो न न मतां ईअं तो भाइयों आ। अल्लाह ताला आयत जे आखिर में फरमायो वल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह ताला वुसअत वारो आ। जेकॾहिं इन 1400 खे लख दाणे जो सवाब ॾियणु चाहे त मुंहिंजे रब जे खज़ाननि में खोट काई कान्हे। हाणे इहो मिसाल ॾिनो अल्लाह ताला, मिसाल छो ॾिबा आहिनि? इहो इन जे करे त जीअं ॻाल्हि सम्झ में अचे। अल्लाह खे मोहताजी कान्हे, तव्हां असांखे मोहताजी आहे जो असां ॻाल्हि मिसाल जे ज़रिए सम्झूं। हाणे अलाह साईं फरमायो जेको माण्हू दाणो थो ॾिए अलाह जी वाट में, सम्झो ॾिनई दाणो, अलाह फरमायो ज़मीन में वियो, मां उन मां 7 संग फुटाया, हेॾऊं हिकु होॾऊं 7 सतूण, वरी उन्हनि 7 संगनि मां हर संगो 100 दाणा, 700 वधी वियो। पर ॻाल्हि खुटी कान्हे। अल्लाह फरमायो आहे वल्लाहु युदाइफु लिमन यशाओ, अल्लाह ताला उनखे बीणो बि कंदो आहे, यानी 700 खे वरी 1400। वल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह ताला वरी उन खां वधि ॾियण वारो आहे। मुंहिंजा भाउ दीद क़ुरान जी आयत ॿुधाए थी त तूं दाणो अल्लाह जे वाट में हिकु ॾींदो हा, अल्लाह तोखे 700 दफ़ा हिकु दाणे जो सवाब अता फरमाईंदो आहे। हिकु दाणो, ऐं उहो तव्हां बि सोचिजो थोरो यार, थोरो तवजो कजो। उहो हिकु दाणो बि जेको ॾिनो ई, जंहिंजो अलाह मिसाल ॾिनो त हिकु दाणो उन मां 7 संग, 7 संगनि मां 100 वरी संग में दाणा 700 वरी बीण 1400, वरी 1400 खां पोइ अणखुट अल्लाह ताला सवाब अता फरमायो। असुल ॻाल्हि त इहा त इहो हिकु दाणो जेको तूं ज़मीन में उछलियो माना अलाह जे वाट में न, उहो तुंहिंजो पंहिंजो बि त कोन हो न। अबा जेका रोज़ी अथव ॾोकड़ आहिनि असां वटि अवां वटि, इहे तव्हांजी पंहिंजी ज़ाती आहे या रब ॾिनी अथव? कोन था ॻाल्हाइनि, कंहिं ॾिनी आहे? अलाह ॾिनी। पोइ इन जो मतिलबु आहे जेको 1 रुपयो माना हिकु दाणो, 10 रुपया माना 10 दाणा, हिकु अंबु माना हिकु अल्लाह जे वाट में ॾियणु। इहो तो पंहिंजे मां कुझु बि कोन ॾिनो आहे, इहो हिकु बि तुंहिंजो कोन हो, इहो बि मुंहिंजे रब जो हो। ईअं आहे न, सभु कुझु त अलाह थो अता फरमाए न। ऐं अल्लाह ताला महिरबान, लखें जानवर था जंगल में गुज़ारे, नकी समरो तन सां नकी बाहे बारिन, असुर जो उथी पह जो साईं संभारे, असुर जो उथी पह जो साईं संभारे, लखे कहे खराया ओ न्यारा बुखारा, सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया, सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। कतियों को तो बतारा
कया कहे जे रोशन बिना वटे कपजे बिना रंग रोग सभिन खे सर चाए ॾिसे की न ॾोह सभिन खे सर चाए ॾिसे की न ॾोह हवा बाहे पानी दरिया कहे वहाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो एक दाणो तो पंहिंजे तरफां त कोन ॾिनो न करो सोने के 100 टुकड़े तो कीमत कम नहीं होती। सोन जो टुकड़ो हुजे पोइ उन सोन जे टुकड़े जा 100 टुकर कर तोड़े जो सोन वा तोड़े जो टुकर आहिनि पर टुकर सोन जो जुड़ियल हुआ त बि सोन वा पर जेकॾहिं जुदा थी वियो टुकड़ो थी वियो त बि चांदी कोन थींदो वरी बि सोन रहंदो। करो सोने के 100 टुकड़े तो कीमत कम नहीं होती। बुजुर्गों की दुआ लेने से इज्जत कम नहीं होती। जरूरतमंद को दहलीज चौखट ओ पंहिंजे दर ते जरूरतमंद को दहलीज से खाली न लौटाओ। खुदा की राह में देने से दौलत कम नहीं होती। सोन जा 100 टुकर कर सोन चांदी न थींदो पितल न थींदो। असांजो वहम आहे असांजो दिमाग़ आहे असांजो अकुल आहे त यार पैसा ॾिनासीं खुटी पिया न कोन खुटा। यादि रखजां मां अॻिते हदीस जो रस्तो कयां मुंहिंजा भाउ अलाह जे वाट में ॾियण जो पंहिंजे तरफ़ां त ॾिनोसीं कोन न दा इंसान पॾे तॾहिं लहे तॾहिं करे मस्ती तॾहिं करे जॾहिं पंहिंजे तरफ़ां कुझु करे। मुंहिंजा भाउ हे त कुझु बि असांजी जान बि पंहिंजी कान्हे इहा बि मुंहिंजे रब जी आहे अता अलाह जी आहे ऐं सदको कंहिंजो आहे मदीने वारे साईंअ जो कंहिंजो सदको आहे कोन था कुझु न बा चओ न कंहिंजो सदको आहे हा हबीब जो सदको। हाणे दुरूद पढ़ त तोखे अर्ज़ु कयां त माल दौलत में हिकमत कहिड़ी आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मां कुर्बान वञा मदीने वारे साईं जे मथां। अल्लाह जे हबीब जी हदीस मूंखे यादि अची वई आहे। हबीब फरमायो आहे लयतियन्न अलन्नासि ज़मानुन। मां का ॻाल्हि कयां ऐं मां चवां अबा हीअं थींदो तव्हां चङड़ा माण्हू हो भला माण्हू हो मां तव्हांजो पेशमा मां तव्हां उहा भली नियत रखी चवंदव था साईं चयो आहे मौली साहिब आहे असांजो साईं चयो आहे अलाह कंदो भला इहो ख़ैर जो कमु ईअं थींदो। पर वरी मां ताक़ीद कयां छा चवां मां चवां भाई इहो कमु ज़रूरु 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 थींदो। अञा तुंहिंजे दिलि में पक जो दर्जो वधी वेंदो माना यकीन तुंहिंजे में इज़ाफ़ो थी वेंदो ईअं। पर इते चवण वारो फ़क़ीर आहे गुनहगार इते ॻाल्हि करण वारो मौलवी आहे ॻाल्हि पूरी थिए न थिए अलाह ॼाणे ईअं न दा अलाह जी मर्ज़ी आहे क़बूल करे ऐं त गुनहगार आहे अल्लाह दुआ क़बूल फरमाए रब जी मर्ज़ी आहे। पर मुंहिंजा भाउ लयतियन्न जी माना त ज़रूरु ज़रूरु ईअं थियणो आहे। पर इहो चवण वारो मुल्ला मौलवी कोन्हे आम पीर कोन्हे इमामुल अंबिया सवा लख नबियुनि जो पगदारो पाण वा। अभी फरमायो ज़रूरु हीअं थींदो ज़रूरु। ऐं हाणे मां हदीस पूरी कयां तव्हांखे पक थींदी त थी वियो।
अल्लाह जे हबीब फरमायो ला यतियन्ना अलन्नासि ज़मानुन, अल्लाह जे हबीब फरमायो माण्हुनि जे मथां अहिड़ो वक़्तु ईंदो जो उन वक़्त में माण्हुनि जी हाजत दिरहम दीनार ॾोकड़ पैसे खां सवाइ पूरी थींदी कान। को बि कमु ॾोकड़ खां सवाइ न थींदुनि। ईअं आहे या कोन्हे? ॻाल्हायो। जॾहिं हबीब फरमायो पे तॾहिं ईअं कोन हुआ। उन वक़्त में इहो वयल कोन हो जहिड़ो हीअं आहे। अदा ॿनीअ जो कमु ॾोकड़ ते, नौकरी ॾोकड़ ते, पंहिंजो हक़ु ॾोकड़ ते, मुंहिंजा भाउ अदीद इलाज ॾोकड़ ते, मुंहिंजा भाउ अदीद हज ॾोकड़ ते, उहो बि मुफ़्त कोन्हे, मुंहिंजा भाउ अदीद ख़ैर जा कम ॾोकड़ ते, मुंहिंजा भाउ अदीद माण्हू को बि कमु करण जे लाइ इस्पतालुनि में, आफ़ीसुनि में, बाज़ारुनि में को बि कमु ॾोकड़ खां सवाइ कोन थो थिए। मां क़ुर्बान वञा ग़ैबदान नबीअ तां 1500 वरिह अॻे मुंहिंजे महबूब जेका ॻाल्हि फरमाई आहे उहा हिन सदीअ में पूरी आहे। को बि कमु ॾोकड़ खां सवाइ थिए ई कोन थो। अल्लाह जे हबीब जो फरमान बरहक़ आहे। मुस्तफ़ा करीम इहो ई इरशाद फरमायो माण्हुनि ते अहिड़ो वक़्तु ईंदो। ऐं वरी ॿी मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस बयान फरमाई। हबीब अकरम इरशाद फरमायो आहे मन इस्तताअ मिनकुम अन यक़िय दीनहु वइर्ज़हु बिमालिही फलयफ़अल। अल्लाह जे हबीब फरमायो जेको तव्हां मंझां पंहिंजो दीन बचाइणो चाहे माल जे एवज़ या पंहिंजी इज़त पंहिंजे माल जे एवज़ बचाइणो चाहे ऐं वक़्तु अहिड़ो ईंदो मुंहिंजे महबूब फरमायो आहे मां अॻे ई तव्हांखे चवां थो त ॾोकड़ भरे करे पंहिंजो दीन बि बचाइजां त पंहिंजी इज़त बि बचाइजां। सही हदीस बाका, सही हदीस बाका। मन इस्तताअ मिनकुम अन यक़िय दीनहु व इर्ज़हु फलयफ़अल। अल्लाह जे हबीब फरमायो जेको तव्हां मां पंहिंजो दीन पंहिंजे माल सां पैसनि सां ॾोकड़ सां बचाए सघे थो त बचाए, ऐं जेकॾहिं पंहिंजी इज़त पैसनि सां बचाइणो चाहे त बचाए। हाणे इज़त जी त ख़बर आहे तव्हां असांखे त भाउ इज़त जेका आहे सो उहा पैसो ॾेई कीअं बचाइणी आहे। इन जो मतिलबु चिटो आहे। अलाह पनाह में रखे कंहिं माण्हूअ खे हरू भरू को लोफर अची गिचीअ में पवे, ख़बर अथव अॼुकल्ह लोफर ऐं बदमाश आहिनि, उहो बदमाश माण्हू खे गिचीअ में अची पवे त हाणे माण्हू ज़ाहिर आहे पंहिंजी इज़त बचाइण लाइ उहा शरीफ़ माण्हू मान न मान में तेरा महिमान न ॾिनुमि न वरितुमि न को तालुक न को छा न को सबबु न की का ॻाल्हि। ऐं अजायो जेको आहे सो मुंहिंजी हमराह फिलाणो गिचीअ में पियो आहे चवंदो हाणे यार इज़त बचायां, पुलिस खे चवां, वॾेरे खे चवां, मौलवी खे चवां, पर ख़बर अथव त न को पुलिस वटि कमु आहे बि हक़ ते ॾोकड़ खां सवाइ कोन थींदुसि। वॾेरे साहिब कट मस्त वटि वेंदो त तव्हांखे ख़बर आहे कट मस्त साहिबु ज़रूरु ॿियो न त थाधल जो शीशो खयूं ईंदो तॾहिं वञी कुझु हियांव ते छंडो पवंदुसि। मौलवी साहिब ॾे अंबनि जी पेटी खयो ईंदो त तॾहिं वञी मौलवी साहिबु कुझु ठरंदो। इन जो मतिलबु आहे त आहे हक़ ते आहे सच ते पंहिंजी इज़त बचाइणो चाहे थो पर वीचारे खे ख़र्चु करिणो पवे थो। ईअं आहे न, इहो आहे इज़त बचाइण। हाणे दीन पैसे सां कीअं बचंदो इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। उहा त सवली आहे, सभिनी खे ख़बर आहे छो त माशाअल्लाह सभु कयूं पिया। थोरे जो मौलवी सॻो रोहित तकीर करे पियो, चवे पियो वेठो बाबा हीअं आहे हीअं आहे हीअं आहे, पर ख़बर अथसि त ज़माने मां ॾोकड़ खान खां सवाइ कमु थिए ई कोन थो। पोइ थोरी मुला हुआ ढुला हुआ पीर आहे फ़क़ीर आहे अलामो आहे बुज़ुर्ग आहे दरवेश आहे। अब फाइल वञी मोकिल हॉस्पिटल इन्हनि में ॾे वञी ऑफिसुनि में फाइल ॾाइण वेठा अथव, ॾाइण नेश कढियो वेठा आहिनि। फाइल ॾे कंहिं मिसकीन जो अबा हे फाइल अबा कुझु ॾोकड़ विझेसि त थोरा पर लॻनसि त उॾरे, माना रुश्वत सम्झो था, सम्झो त सभु था पर कुझु कोन था। ईअं आहे अबा? हा त इहो हाल आहे। हाणे मुंहिंजे महबूब फरमायो त जेको माण्हू पंहिंजो दीन ॾोकड़ सां बचाइणो अथसि त बचाए वठे, इज़त बचाइणी अथसि। सही हदीस आहे, इज़त बचाइणी अथसि त बचाए वठे। इज़त वारी ॻाल्हि सम्झ में आई। दीन कीअं बचाए अचो त ॿुधायां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैहि
अल्लाह सुभान अल्लाह चवंदो हल महबूब जो फरमान ॿुधंदो। हाणे अल्लाह जे हबीब फरमायो दीन बचाए। हाणे ॾिस कीअं थो दीन ज़ाया थिए, पर ज़ाया थियणु सम्झ त पोइ बचाइणु बि सम्झंदे। सुबुह जो थियो, सॼे पासे वारो बि चवेसि थो त निमाज़ूं थो पढ़ी, रुगो भण मुल्ला थी पियो ऐं छॾ निमाज़ खे। खॿे पासे में पाड़े वारो बि चवेसि थो त भण सॼी राति थो ज़िक्र करी, कॾहिं कमु आयो अथई, बीमारी त कान थी छुटई, ज़िक्र में तोखे छा रखियो आहे। दुरूद पाक पढ़े थो, तस्बीह हथ में आहे, त संगती चवेसि थो भण छा मिलियो आहे तव्हांखे नऊज़ बिल्ला दुरूद मां। मुंहिंजा भाउ दी त क़ुरान पाक जी तालीम घर में न आहे, मुंहिंजा भाउ दी त मस्जिदियूं माण्हुनि जूं वीरान आहे, मुंहिंजा भाउ दी त मदरसा खुलिया पिया आहिनि पर अचण वारो केर बि न आहे। इन जो मतिलबु आहे माण्हू दीन सिखण बि चाहे पर सेखारण वारा घटि आहिनि, ज़ाया करण वारा वधीक आहिनि। हाणे हबीब फरमायो दीन पंहिंजो बचाए ॾोकड़ ख़र्च करे। इन जी माना हीअ वा ओड़े पाड़े में जेकॾहिं हुनखे नेक सालिहो न मिले त भले जुम्मतुल मुबारक जे ॾिहाड़े ते पंहिंजे खीसे मां ख़र्च करे पंधु करे इमामुल आरिफ़ीन पी साईं रोज़े धणी रबर जे दरगाह ते वञी करे नेकनि सालिहनि जी सोहबत इख्तियार करे वञी पंहिंजो दीन बचाए। पंहिंजे ॻोठ खां निकिरे, तव्हां निकिता आहियो, तव्हां ख़र्च कयो आहे, अॼु छाजे करे हिन मस्जिद में आयल आहियो, तव्हां मस्जिद में आया आहियो दीन सिखण लाइ, पर ॾोकड़ खां सवाइ तव्हां दीन कोन सिखियो। अदा मुंहिंजा भाउ दी त पेट्रोल तव्हां गाॾीअ में भरायो आहे, ॾोकड़ आहे, पर ज़माने जे कम सां कोन आया आहियो। हाणे माण्हुनि जे ज़हन में वहम था विधा वञनि, अदा अल्लाह जे वलियनि जो को शान कोन्हे, नऊज़ बिल्ला इहे वहम था विधा वञनि। माण्हुनि जे ज़हननि में दिमाग़नि में अहले सुन्नत जे अक़ीदे खां फेरायो थो वञे। हाणे इहो बि वहम आहे, दीन ज़ाया थो करायो वञे। हबीब फरमायो ॾोकड़ ॾेई करे दीन बचाए, माना जेके दीन जा किताब आहिनि उन्हनि किताबनि ते ख़र्च कर, पंहिंजो माल ॾेई करे किताब हासिलु कंदे त अल्लाह तुंहिंजो दीन बचाए छॾींदो। सम्झो था इहा ॻाल्हि। हबीब जे फरमान जो मतिलबु इहो आहे त ॾोकड़ ॾेई करे पंहिंजो दीन बचायो। इहो ॾोकड़ रोड ते कोन हारबो, ज़ाहिर आहे मोटर साइकिल ते चढ़ी आयो आहीं, उन ते ख़र्चु लॻो आहे, तो पंहिंजो ॾोकड़ ॾिनो आहे दीन बचाइण जे लाइ आयो आहीं। कंहिं आलिम जी सोहबत में, कंहिं नेक जी सोहबत में, कंहिं अल्लाह वारे जे प्यारे जी दरगाह ते जिथे शरीयत जो निज़ाम आहे उते वञी तो हाज़िरी ॾिनी। मुंहिंजा भाउ दी त मुंहिंजे महबूब मदीने वारे जो फरमान बरहक़ आहे, आख़िरी ज़माने में को बि कमु ॾोकड़ खां सवाइ कोन थींदो, पैसे खां सवाइ कोन थींदो। ऐं मुंहिंजा भाउ दी त अल्लाह जंहिं जंहिं माण्हूअ खे ॾोकड़ ॾिनो आहे, घणो शाहूकार तोड़े जो घटि फ़क़ीर, ॿिन्ही मां ख़बर कीअं पए त शाहूकार ते महिरबानी आहे ऐं ग़रीब ते रब नाराज़ आहे, या ग़रीब ते रब राज़ी आहे ऐं शाहूकार ते नाराज़ आहे, इहा ख़बर कीअं पवे? छो त मां ई तो जहिड़ो छा सम्झंदो आहे, तव्हां ई असां सम्झंदा आहियूं अभोल फिलाणे वटि वॾी गाॾी आहे, वॾो ॾोकड़ अथसि। तव्हां चवंदा हो, मां ॿुधंदो आहियां अक्सर तौर ते कॾहिं कचहरी में, साईं फिलाणे ते अलाह वॾो राज़ी आहे। कीअं? चईं वॾा ॾोकड़ अथसि, वॾो पैसो अथसि, वॾी बनी अथसि, अलाह राज़ी अथसि। हाणे तो अलाह जे राज़ पे खे ॾोकड़ सां ॻंढियो। ऐं हिकिड़ो आहे मिसकीन मज़दूरी करे थो, हिलाल खाए थो, बसि एतिरो अथसि कफ़ाफ़न, जंहिंमें हुनजी पंहिंजी इज़त सां ज़िंदगी गुज़रे थी। पोइ वहम ईंदो आहे यार अलाए अलाह नाराज़ आहे, अलाए छा, छो इन जे करे वहम ईंदो आहे त असां रब जी रज़ा खे ॾोकड़ सां ॻंढियो आहे। असां सम्झूं था त अलाह राज़ी हूंदो आहे त ॾोकड़ जाम हूंदो आहे, अलाह नाराज़ थींदो आहे त पैसो जेको आहे माण्हू वटि घटि हूंदो आहे। हाणे अचु त तोखे शरीयत जी रोशनीअ में ॿुधायां त अलाह राज़ी अमीर खां वा या ग़रीब खां वा। ईअं बि ज़हन में न अचे त अलाह साईं को अमीरनि ते नाराज़ आहे, न ईअं न आहे। ईअं बि न सम्झिजे त अलाह ताला ग़रीबनि ते नाराज़ आहे, ईअं बि न आहे। असुल में विचूं राज़ ॿियो आहे, इत्मिनान सां उहो सम्झो। जेकॾहिं तव्हां उहो सम्झंदव त मसइलो हल थींदो। पोइ हर को वञी पंहिंजे पाण खे तोरे ऐं पाण खे वञी जाचे त अलाह मूं ते केतिरो महिरबानी आहे। अवा जेकॾहिं अमीर जी कमाई पाक आहे, टे शर्त आहिनि, टे।
जे उहे टे शर्त अमीर में हुजनि त पोइ अमीर ते रब राज़ी आहे। वरी टे शर्त आहिनि, उहे टे शर्त जे ग़रीब में आहिनि त पोइ सम्झो ग़रीब ते रब राज़ी आहे। अमीरी ग़रीबी ते कोन्हे, इन्हनि शर्तनि ते आहे। मौलवी साहब कहिड़ा शर्त आहिनि? सुहिणा, उहो शर्त पहिरों ही आहे त अमीर जी कमाई पाक हुजे। पहिरों शर्त इहो आहे। रुश्वत जा पैसा न हुजनिसि, ग़रीबनि जे मिल्कियत खे फबायल माल न हुजेसि, कसब पाक हुजेसि, हिकु शर्त। ॿियो शर्त इहा त मसरफ़ पाक हुजेसि, कमाई बि पाक, वरी ख़र्च बि पाक जाइ ते करे। ॿ शर्त। टियों शर्त त इहे ॿ कम करण खां पोइ वरी अल्लाह जो शुक्र बि अदा करे ऐं इन ख़र्च ते तकब्बुर न करे। जेकॾहिं इहे टई शर्त अमीर में आहिनि त पोइ उनखे लख मुबारक वा। अल्लाह जेका दौलत ॾिनी अथसि इहा उन लाइ नेमत वा। सम्झो त अल्लाह राज़ी अथसि। कमाई पाक, इनखे चइबो कसब पाक। मसरफ़ पाक माना ख़र्च करणु पाक। ख़र्च जंहिं जॻह ते करे उहा पाक हुजेसि। वॾेरा अहिड़ा बि हूंदा माशाल्लाह बनी पाक थियनि, माना बनी अबे ॾाॾे मिली अथनि, पाक आहे, पर का सोबत चङी कान मिली, हिकु शर्त लधो, बनी पाक आहे, मिली पाक आहे, ख़ानदान खां मिली आहे, हराम जी बि न आहे, रुश्वत बि न आहे, पर हमराहनि जा मसरफ़ कहिड़ा आहिनि? शराब, कबाब, ज़िना, चोरी, ठगी पंहिंजी। हाणे पैसो त पाक आयो पर मसरफ़ पाक न थियो, पोइ सम्झी वञ त इन वारी अमीरी अल्लाह जी नेमत न निकमत वा। निकमत, निकमत माना रब जी नाराज़गी, अल्लाह जो नाराज़ पोइ आहे, इहा नेमत न आहे। ज़रूरी आहे त उहो माण्हू जेको आहे उन माण्हू जी कमाई पाक हुजे, मसरफ़ पाक हुजे ऐं उन सां गॾोगॾु टियों शर्त शुक्र करे अल्लाह जो त अल्लाह ताला महिरबानी फरमाई आहे जो मां इन नेकी जे कमनि में ख़र्च कयां थो। पोइ इहा दौलत उन अमीर लाइ नेमत वा रब जे तरफ़ां। रहियो फ़क़ीर, जंहिं फ़क़ीर वटि फ़क़्र हुआ, हाणे ख़बर कीअं पए त इन जो फ़क़्र ऐं गुरबत रब जी नेमत वा या नाराज़गी आहे। ऐं यादि रखो कॾहिं कॾहिं इहा गुरबत बि ख़ुदि रब जी नाराज़गी थींदी अथव। हाणे ॾिसजो, ॿुधो कीअं। उहो हीअं, जेकॾहिं उहो माण्हू ग़रीब आहे उन में बि टे शर्त आहिनि। हिकु शर्त हीअ आहे त उहो मिस्कीन माण्हू जॾहिं अल्लाह ताला हुनखे गुरबत अता फरमाई आहे, पहिरों शर्त हीअ आहे त जंहिं हाल में उनखे रब रखियो आहे उन हाल ते सब्र करे। ग़रीब में इहो पहिरों शर्त आहे। ॿियो शर्त हीअ आहे रुगो सब्र न करे बल्कि उन सां गॾोगॾु जेको गभो मानी जेको हाल सारू अल्लाह ताला उनखे अता फरमायो आहे वरी उहो इस्तेमालु करे ऐं उन ते पंहिंजे रब जो शुक्र कंदो रहे। ॿ ॻाल्हियूं, हिकु सब्र करे, ॿियो उहो मिस्कीन माण्हू अल्लाह तबारक व तआला जो कुझु अता फरमायो आहे उन जे मथां उहो माण्हू शुक्र करे। टियों वरी शर्त ग़रीब में हीअ आहे त हाणे पंहिंजी इन गुरबत जे करे हराम में न पवे, यानी पराए माल में दीद न विझे। त हाणे मां ग़रीब आहियां, ढुटो न थिए, सवलीअ सिंधीअ में चइबो आहे ढुटो न थिए, माना चोर न थिए। हाणे पराए माल में दीद न विझे ऐं हराम खां पंहिंजे पाण खे बचाए। अल्लाह जे प्यारनि वलीअनि फरमायो आहे, आलिमनि सगोरनि फरमायो आहे, जेकॾहिं ग़रीब में सब्र आहे, जेकॾहिं ग़रीब में शुक्र आहे, जेकॾहिं ग़रीब हराम खां बचे थो त उन ग़रीब खे मुबारक हुजे। इहा गुरबत तोते गुरबत न आहे बल्कि मुंहिंजे रब जी रहमत वा। इहा गुरबत न आहे बल्कि इहा अल्लाह ताला जे तरफ़ां रहमत वा, इहा अल्लाह जे तरफ़ां महिरबानी आहे। माफ़ कजो, अॼोके हिन ज़माने में असां अल्लाह जी नेमत खे ॾोकड़नि सां जोड़े छॾियो आहे। हल साईं फिलाणे ते वॾो करम आहे, कहिड़ो करम आहे, हराम थो खाए, तोखे कहिड़ी ख़बर। हज़रत हसन बसरी रदी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जो प्यारो बानो आहे, वली आहे, ताबई सगोरो आहे। मौला अली मुश्किल कुशा सैयदना अली करम अल्लाह वजहुल
करीम जो ख़लीफ़ो आ, संदुन मुरीद आ, संदुन शागिर्द आ। उन खां कंहिं पुछियो क़िबला ख़बर कीअं पवे? जमा सगोरी जागो हीअ ॻाल्हि ॿुधो। क़िबला साईं ख़बर कीअं पवे त मुंहिंजी कमाई पाक आ? पाण फरमायूं अबा सवलो आ, थोरो ॾिस त सही तुंहिंजा ॾोकड़ ख़र्च किथे था थियनि। जे ख़र्च हिलाल में थियनि था त तोखे मुबारक हुजे, तुंहिंजी कमाई बि हिलाल आहे। ऐं जेकॾहिं तो वारा ॾोकड़ हराम ते ख़र्च थियनि था, अॼुकल्ह तव्हां आज़माए ॾिसो न, वॾेरे जेको आहे सो ज़ीपट ख़ान खे चओ वॾेरा ज़ीपट ख़ान, अॼु तो वटि माशा अल्लाह वॾेरो छंछर ख़ान अचे पियो, सियासतदान आहे साईं, वॾियूं मुछूं त साईं, वॾो जेको आहे सो बलाड़ो आहे, माशा अल्लाह, रोड बि खाई वियो आहे, रस्ता बि खाई वियो आहे, वाटर बि खाई वियो आहे, वण बि खाई वियो आहे, जबल बि खाई वियो आहे, वारियूं बि खाई वियो आहे, यतीमनि जा पैसा बि खाई वियो आहे, ज़कात जा बि खाई वियो आहे। वॾेरो छंछर ख़ान तो वटि अचे थो, सो वॾेरे छंछर ख़ान जी दावत कर। पोइ ज़ीपट ख़ान साईं तूं ॾिसंदे त ज़मीन ते पेर कोन हूंदुसि, सुबुह खां भॼंदो, बिस्कुट बि आणींदो, बादाम बि आणींदो, पिस्ता बि आणींदो, साईं माशा अल्लाह लख रुपयो 5 मिंटनि ते ईअं लख विञाईंदो। पर इन साॻे वॾेरे ज़ीपट ख़ान खे चओ त ज़कात ॾे, त इहो ज़ीपट ख़ान वटिजी वेंदो, सभा जीअं लुंडी भला वकोड़ बि यानी वटि अची वेंदुसि। हमराह जेको आहे सो तोखे ज़कात आहे, तोखे त कोन थो ॾियो, अलाह जे बारगाह में थो पेश करे, ज़कात बि कोन ॾींदो। चवेसि हाफ़िज़ क़ुरान तो वटि आयो आहे, उनजी इज़त कोन कंदो, आलिम तो वटि आयो आहे, उनजी इज़त कोन कंदो, अबा अलाह जे वाट में मस्जिद ते ख़र्च कर कोन कंदो, अबा मदरसे ते पंहिंजी मिल्कियत ख़र्च कर कोन कंदो। अदा पोइ हसन बसरी सचो आहे, असुल में ज़ीपट ख़ान जी जेका कमाई आहे उहा पाक हुई कान, तॾहिं हिलाल में ख़र्च कान थी। अलहमदुलिल्लाह हिलाल ते ख़र्च कमाई उहा ई थींदी आहे जेका हिलाल हूंदी आहे। अल्लाह ताला हदीस पाक आहे, अल्लाह तय्यब आहे, इन अल्लाह तय्यबुन, अल्लाह पाक आहे, वला यक़बलु इल्ला तय्यब। ऐं अल्लाह ताला पाक खां सवा का शइ क़बूल न कंदो, अल्लाह क़बूल कंदो आहे त पाक शइ क़बूल कंदो आहे। हाणे अॼु त मां तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कयां त अल्लाह जे वाट में जेके माण्हू ॾींदा आहिनि उन्हनि लाइ अल्लाह छा फरमाईंदो आहे। पर हिकु ॻाल्हि इहा ज़हन में रखो त पुराणे दौर में माल जे लाइ जेको पैसो इस्तेमालु थींदो उनखे चवंदा दीनार। छा चवंदा? दीनार। हिकिड़ो दिरहम ॿियो दीनार, हिकिड़ो दिरहम ॿियो ॻाल्हायो, हिकिड़ो दिरहम ॿियो। आलिमनि हिकिड़ो नुक़्तो बयानु कयो आहे, ॾाढी भली ॻाल्हि आहे। आलिमनि फरमायो ॾिसो इहो आहे दीन ऐं नारो। नार जी माना वा बाहि अरबी में, ऐं दीन तव्हां सम्झो था दीन। आलिमनि फरमायो आहे इन में हिकिड़ो इशारो आहे। साईं कहिड़ो इशारो आहे? चई जेकॾहिं तो वारो माल दीन में ख़र्च थियो त पोइ इहो दीनार तो वारो दीन आहे, दीन आहे, इहो पहिरों अखर आहे, दीनार वारो दीन। पर यादि रखजांइ ॾोकड़ बि तुंहिंजा, पैसा बि तुंहिंजा, जेकॾहिं हिलाल में ऐं अलाह जे वाट में ख़र्च न थिया, दीन मुताबिक़ ख़र्च न थिया, पोइ दीन कढी छॾेसि, पोइ या नार आहे यानी बाहि आहे, बाहि आहे दोज़ख वारी। इन जे करे यादि रखजांइ जेकॾहिं तोखे पंहिंजे माल ऐं मिल्कियत मां जन्नत ख़रीद करणी आहे त तुंहिंजे मथां लाज़िम आहे त अलाह जे वाट में ख़र्च कंदो रहिजांइ। हाणे अचु त मां तोखे ॿुधायां त क़ुरान पाक छा थो फरमाए ऐं अलाह जे हबीब असांखे छा ॿुधायो आहे। सलात सोणे ते सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका हबीब अल्लाह। आलिमन सगोरन बयान फरमायो आहे हिकिड़ो माण्हू बकरियूं पियो बीठो चारे, बकरारो जंग में पंहिंजी बकरियुनि सां बीठो आहे, मथां हिन जे झुड़ आयो आहे, झुड़ हिन झुड़ ॾे निहारियो त झुड़ मां आवाज़ पियो अचे, ख़ुदा जी का नूरी मखलूक वा उनजो। कहिड़ो आवाज़? उहे पंहिंजे पाण में ॻाल्हाइनि पिया, झुड़ खे चवनि पिया झुड़ तकिड़ो हल, तकिड़ो हल, तकिड़ो हल।
फिलाणो पंहिंजी बनीअ ते आवांदा ठाहियूं बीठो आ, हली उन जे बनीअ में मींहुं वसाइणो आ। ओ झुड़ तकड़ो हल, ओ झुड़ तकड़ो हल। अब्दुल्लाह माना अल्लाह जो कोबानो। अब्दुल्लाह पंहिंजी बनीअ में इंतज़ार में बीठो आ। उन जी बनी जेका वा उनखे पाणीअ जी ज़रूरत वा। हिन माण्हू आवाज़ जो ॿुधो ही बि झुड़ सां गॾो गॾु हलंदो हलियो त हीअ रब जी रहमत जो कहिड़ो नज़ारो आहे। हीअ छा आहे? अवा झुड़ मां आवाज़ तोखे कोन ॿुधण में ईंदो आहे, मूंखे कोन ॿुधण में ईंदो आहे। जेकॾहिं अलाह ॿुधायो आहे त उन में का वॾी नसीहत आहे। हीअ बि झुड़ सां गॾु हलियो आहे, हलंदो हलियो हलंदो हलियो। कुझु फरलांग जेॾी महिल तय कयऊं, हिकिड़ी बनीअ जे मथां अची करे उहो झुड़ बीठो आहे। हीअ जो ॾिसे त हमराह पाचा कुंजूं बीठो आहे, कोडर हथ में आ, आसमान में दीद विझूं बीठो आ। उन जी बनीअ जे मथां अची करे झुड़ बीठो, अची करे झुड़ वसण शुरू थी वियो। तां त बनी अंछर थी वई, भरजी वई। बनी भरजी वई त हिन वरी मथे ॾिठो त वरी झुड़ रवानो थी वियो। हैरान थी वियो। असां वटि त माशाअल्लाह नालो अथसि सदा वाह, पर आहे सदा बंद। नालो छा आहे पाणारे वाह जो? वाह वाह। नालो मुड़स जो सदोरो ख़ान, आफाल अहिड़ा जो सुमार, सिधो त अॻे ई हूंदो। हाणे इहो सदोरो त कोन चइबो न बा, सम्झो था न। त हे बि नालो त सदा वाह, पर सदा बंदि लॻो पियो आहे, पाणी जो फुड़ो ई कोन्हे। छा कयूं? पर मुंहिंजा भाउ, इहे वाह जेके आहिनि उन्हनि वाहनि जो इहो हाल आहे। ऐं हे जंग आहे, जबल आहे, उते मथां ककर आयो, ककर वठो, हुन पंहिंजी कोडर सां आवांदा बवांदा सेट कयूं, तयारु थियो। जहिड़ो ख़बर हुअसि, जहिड़ो ख़बर हुअसि। इंतज़ार में बीठो। जंहिंमें झुड़ थियो रवानो, हे वञी मिलियो। साईं तव्हांजो नालो? पक पियो करे। साॻो नालो ॿुधाईंसि जेको झुड़ मां आवाज़ आयो पे, अब्दुल्लाह, अल्लाह जो बानो। साॻो नालो पक थी वियसि। अखियुनि सां ॾिठई बि वसंदे, माशाअल्लाह एॾो नज़ारो ॾिठई। हाणे चई राज़ सम्झां त एॾी रब जी महिरबानी छो अथसि। अदा थोरो सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि। हे किसा न आहिनि, हे कहाणियूं न आहिनि, हे सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि, नसीहत लाइ आहिनि। अदा ॾियो अहवाल। हे अॼु मींहुं वठो अथई, या सदा तो ते, या महिरबानी आहे। जीअं अल्लाह जी महिरबानी आहे। जेड़ी महिल फ़सुल जी पोखाईअ जो टाइम थींदो आहे, ज़रूरत पवंदी आहे, बिज छटींदो आहियां, आवांदा ठाहे सभु कुझु तयारु करे दुआ घुरंदो आहियां। हिकु दफ़ो बि ककर देरि कान कई आहे। सदा रब ताला ककर मोकिलींदो आहे, पाणी बनी खे ॾियारींदो आहे। जेॾे आवालो अमल कहिड़ो कंदो आहियां, कहिड़ा नेक अमल हन तुंहिंजा। यादि रखो, अल्लाह जे प्यारनि बाननि जी ज़िंदगीअ ते गौर कंदा कयो त अल्लाह ताला उन्हनि खे मक़ाम कीअं अता फरमायो आहे। ऐं उहे राज़ पाण ॻोल्हे करे सम्झी करे पंहिंजी ज़िंदगीअ जे मथां लागू कंदा कयो। उन माण्हू चयो, अदा असुल में राज़ ई आहे, मां के वॾा चङा कम कोन कंदो आहियां, मुजाहिद कोन आहियां, अल्लामा कोन आहियां, मुफ़्ती कोन आहियां, आलिमनि जो शान वॾो आहे, दरवेश कोन आहियां। पर जेॾी महिल मुंहिंजो फ़सुलु लहंदो आहे, उन फ़सुल जा 3 हिसा कंदो आहियां। पहिरों हिसो अॻिले फ़सुल जो ख़र्चु कढी करे जेतिरो थिए उहो रखंदो हां, ऐं हिकिड़ो हिसो पंहिंजे लाइ ऐं पंहिंजनि बचनि जे लाइ मां रखी छॾींदो आहियां। बाक़ी जेको 3 वॾो हिसो आहे, उन जो दाणो बि पंहिंजे घर में कोन रखंदो हां। अल्लाह जे वाट में सॼो ख़ैर ऐं ख़ैरात करे छॾींदो आहियां। चइबो अल्लाह जे वाट में ख़र्चु कंदो आहियां त अल्लाह ताला महिरबानी फरमाई आहे। कॾहिं बि मुंहिंजी दुआ रब रद्द कोन फरमाई आहे। जॾहिं पाणी घुरंदो आहियां तॾहिं रब पाणी अता फरमाईंदो आहे। मुंहिंजा भाव, अल्लाह तबारक व तआला ये महिरबानियूं फरमाईंदो आहे। हज़रत मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु सब जो सुभान अल्लाह। इंशाअल्लाह अगले जुमे ते वरी यको हाणे मौज़ू मक़ाम अहल बैत जो हलंदो। मौला अली मुश्किल कुशा जो बि शान तव्हांखे अर्ज़ु कंदासीं। मुंहिंजा भाव, अल्लाह अल्लाह मुंहिंजे महबूब जा जहिड़ा सहाबी शान वारा
तेड़ा अहल बैत शान वारा जेकॾहिं सच पुछी न मूं फ़क़ीर खां त मां जेॾी महिल अहल बैतनि मां या असहाबनि मां असहाबनि जा नाला खणंदो आहियां सच पुछी न त मुंहिंजा लिंग कांडारजी वेंदा आहिनि ऐं मूंखे ईअं सियादा उभरी वेंदा आहिनि। सोणे अबू बकर जो नालो खणूं त हियां ठरे थो, सोणे उमर जो नालो खणूं त हियां ठरे थो, सोणे उस्मान साईं जो नालो खणूं त ख़ुदा जो कसम आहे हियां ठरे थो। हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो इस्म पाक खणूं त हियां ठरे थो। इमाम हसन साईं जो नालो खण त सीनो मदीनो थियो वञे, इमाम हुसैन साईं जो नालो खण त ख़ुदा जो कसम आहे ईमान ताज़ो थियो वञे। ईअं आहे या न? अल्हम्दुलिल्लाह या मोमिन जी निशानी आहे। मोमिन थियो हक़ी, अब 10 ॾींहंनि वारा मोमिन न थिजो, माफ़ कजो, या 40 ताईं छिके मोमिन न थिजो। मोमिन हूंदो आहे सदाई जे लाइ, सदा मोमिन, सदा निमाज़ी, सदा नेक, सदा सालिह, सदा कम वारो। मुंहिंजा भाउ दीद, हीउ ॾींहुं ख़ासि तौर ते मां तव्हांखे नसीहत थो कयां, नसीहत थो कयां। तव्हां त अदब वारा हो, तव्हां त नेकनि सालिहनि सां ताल्लुक़ रखण वारा हो, तव्हां त सालिह आहियो मुंहिंजा भाउ दीद। पर यार कुझु माण्हू अहिड़ा बदबख़्त बि आहिनि जेके हिननि ॾींहंनि में असहाबनि जे लाइ ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि। पंहिंजी ज़ुबान खे संभालजां, पंहिंजे पाण खे बचाइजां। हे उहे जमायतूं आहिनि जिन जमायतुनि जी तारीफ़ रब क़ुरान में पाण कई आहे। भाग वारा हिननि सां मुहबत कंदा। मौला अली मुश्किल कुशा जे घर में खाइण लाइ कुझु कोन हो, पैसा कोन हा, ॾोकड़ कोन हा, तवंगर कोन हा। मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हो के संदुन घर वारी कुंवार मुंहिंजे महबूब जी न्याणी प्यारी नूर नाला नूर सैयदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा अर्ज़ु कयो, अली कुझु घर में खाइण लाइ कोन्हे, वञ मज़दूरी कर, आण काथऊं कुझु, या घर में हीअ फिलाणी शइ पई आहे इज़ाफ़ी आहे इहा विकिण, ऐं कुझु पैसा त आण खाऊं त सही। घर जी जेका बि इज़ाफ़ी शइ हुई उहा इज़ाफ़ी शइ खणी मौला अली ॿाहिरि बाज़ार में वियो त उहा 6 दिरहमनि में विकियईं। घणनि में? ॻाल्हायो। मौला मदीने मोकिलेव, 6 दफ़ा अलाह मोकिलेव, ईअं भला यादि थिएव जीअं ॻाल्हि। हा भा 6 दिरहम, घणा दिरहम? हज़रत अली उहा शइ जेका बि हुई उहा विकिणी, हाणे मोटियो पिए त हाणे अॻिते बाज़ार में अटो वठां, फलाणी शइ वठां। जीअं जो मौला अली मोटियो त साम्हूं फ़क़ीर बीठो, सदा हई ज़रूरतमंद हां अल्लाह जे ॾिने मां ॾे। ज़रूरतमंद हिकिड़ा अथव कारोबारी, ख़बर अथव कारोबारी, धंधो आहे उन्हनि जो, धंधे वारो न, ज़रूरतमंद आहे। हज़रत अली करम अल्लाह वजहुल करीम खे सदा हई, ओ सोना अली अल्लाह जे ॾिने मां कुझु ॾियार। हज़रत अली करम अल्लाह वजहुल करीम जेके 6 जो 6 दिरहम हुयसि उहे सभु ग़रीब जे हवाले करे छॾी, अॻिते रवानो थियो। थोरो जो अॻिते हले त हिकिड़ो हमराह बीठो आहे, ॿाराड़ी जो लॻे पियो, उठ हथ में अथसि। हज़रत अली खे चई उठ वठंदे? अली साईं चयो न को ॾोकड़ न को पैसा आहिनि कोन, किथां वठूं? चई वठ, पोइ मूंखे पैसा जॾहिं दिलि चवई तॾहिं तव्हां मूंखे ॾिजो, ख़ैर आहे। माना अलाह तोखे हिन में को नफ़ो ॾिए, अलाह ताला दिलि में ॻाल्हि विझंदो आहे, हुन पाण रस्तो ॾिनो। मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हो उनखां उहो उठ वरितो, उठ वठी सौदो थियो 100 दिरहम में, 100 दिरहम में, 100 दिरहम में सौदो आहे। हाणे साईं ठीकु आहे, फिलाणे ॾींहुं तोसां वाइदो आहे, तोखे पैसा ॾींदासूं। मौला अली उहो उठ वठी करे थोरो अॻिते हलिया त अॻियां हिकिड़ो माण्हू बीठो हो। उन माण्हू हज़रत अलीअ खे चयो उठ विकिणंदे? अली साईं चयो हा बिल्कुलु विकिणंदुसि। घणे में? जेके पैसा मुंहं मुंहुं चवे। हज़रत अली कुझु हुनखे पैसा 100 खां वधाए चया, नफ़े में जीअं रखणु जाइज़ आहे, मुनासिब। त उहो पाण ख़रीदार थो चवे, अली ॾे ख़बर
जे कॾहिं मां तोखे 160 दिरहम ॾियां त ॾींदे उठ 160। अली साईं चयो हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं पाण मां कुझु नफ़ो चयो, तूं पाण पंहिंजे वातों जेका क़ीमत चवीं थो मूंखे क़बूल आहे। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम वो उठ 160 दिरहम में उनजे हवाले कयो ऐं वरी हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम उतां खां मोटिया, उतां खां मोटी करे वरी आया हमराह अञा जंहिं उठ विकियो हुयो उहो पंहिंजी जॻह ते बीठो आहे। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम 100 उन मां ॻणे करे उन जे हवाले कया, बाक़ी बचा 60। उहे 60 दिरहम खणी हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम पंहिंजे घर ॾांहुं रवाना थिया। हज़रत अली करमल्लाहु उन मां अटो वरितो आहे, गिहु वरितो आहे, माशा अल्लाह घर जे खाइण जो सामान वरितो आहे। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम वो सामान खणी पंहिंजे घर में पुगा। मानी पकी आहे, मानी खाधऊं, थोरी मानी उन मां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में तोहफ़े जे तौर पेश कयूं। अल्लाह जे हबीब हज़रत अलीअ खे सॾु करायो। हज़रत अली महबूब वटि आयो। हबीब पुछुस दे हवालो, अली हे किथां खाधो आयो आ? हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम सॼो हवालो कयो। या रसूल अल्लाह, फिलाणो सामान 6 दिरहमनि में विकियुमि, उहे 6 दिरहम अल्लाह जे वाट में ख़र्च कयमि। वरी रस्ते में उठ वारो मिलियो, 100 दिरहम में उठ वरितुमि। वरी अॻिते मूंखे माण्हू मिलियो, उनखे 160 दिरहम में उठ खपायुमि। 100 दिरहम मालिक खे मोटायमि। अल्लाह ताला मूंखे 60 दिरहम जो नफ़ो उते जो उते अता फरमायो। अल्लाह जे हबीब खिली ॾिनो आहे ऐं अल्लाह जे हबीब फरमायो, ओ अली तोखे ख़बर कान्हे इहो उठ जंहिं तोखे विकियो आहे इहो बहराणीअ जो माण्हू कोन हो, इहो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हुयो। ऐं जंहिं तोखां 160 दिरहमनि में उठ ख़रीद कयो इहो को आम माण्हू कोन हुयो, इहो हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम हुयो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या एॾी वॾी महिरबानी मूंसां छो थी आहे? अल्लाह जे हबीब फरमायो, तो 6 दिरहम अल्लाह जे वाट में ॾेई छॾिया। अल्लाह ताला खे तुंहिंजी अदा इहा एॾी वणी जो अल्लाह जिब्रील मीकाईल खे मोकिले करे तोखे उते जो उते 60 दिरहमनि जो अजर अता फरमाए छॾियो। दुनिया में अल्लाह ताला तोखे उनजो बदिलो 60 छा चवंदा हो अबा 10 दुनिया 70 आख़िरत, हिक जो सवाब 10 उते 6 दिरहम तो अल्लाह जे वाट में ख़र्च कया। अल्लाह ताला खे तुंहिंजी अदा वणी। अल्लाह ताला इहो जिब्रील रवानो फरमायो त इहो बहानो कयो, अली खे नफ़ो ॾियारियो। न को इहो उठ असली हो, न को इहो पहिरों माण्हू असली हो, न को दुनिया जा इहे 2 माण्हू हुआ, हिकु जिब्रील हो, हिकु मीकाईल हो। सोना अली अल्लाह जे वाट में ख़र्च करण जी अदा अल्लाह खे एॾी वणी वई आहे। मुंहिंजा भाव, अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में पाण फरमाईंदो आहे त जेको मुंहिंजी वाट में ख़र्च कंदो आहे यौमल ला बैउन फीहि वला खुल्लतुम वला शफाअ, अल्लाह ताला पाण क़ुरान में फरमायो आहे मुंहिंजे वाट में ख़र्च कयो, ख़र्च कयो, ख़र्च कयो। उन ॾींहं खां पहिरियां जंहिं ॾिहाड़े ते न को संगत कमु ईंदव, न को ॾोकड़ कमु ईंदव, न को पैसो कमु ईंदव, न को दुनिया कमु ईंदव, अल्लाह ताला पाण थो फरमाए जेको मुंहिंजे वाट में ॾींदो आहे मां अल्लाह ताला उन ते पंहिंजी रहमत जा मींहं वसाईंदो आहियां। मां तोखे हदीस पाक ॿुधायां, माण्हू खे ॾिॼ छाजो थींदो आहे ख़बर अथव? हिकु त माण्हुनि ते मुसीबतूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि। हज़रत अली साईं जी रिवायत आहे, हदीस पाक मुंहिंजे अखियुनि जे आॾो तरी बीठी आहे। हज़रत अली साईं फरमायो आहे बादिरू बिस्सदक़, हबीब थो फरमाए, अली साईं जी रिवायत आहे, बादिरू बिस्सदक़ फ़इन्नल बलाअ ला यतख़त्ताहा, सदको तकड़ में ॾींदा कयो, ख़ैरात तकड़ी कंदा कयो। छो या रसूल अल्लाह? अल्लाह जे हबीब फरमाया फ़इन्नल बलाअ ला यतख़त्ताहा, मुसीबत ऐं बीमारी सदके खां गोए न खणी सघंदी आहे, उहा सदाईं पोइते रहंदी आहे, सदको सदा शफ़ा ॾियारींदो आहे। बादिरू बिस्सदक़, बादिरू बिस्सदक़, अल्लाह जे वाट में ॾियो, तकड़ कंदा कयो। माण्हू सोचींदा अदा अॼु थो ॾियां, सुभाणे थो ॾियां, ॿिए ॾींहं थो ॾियां, कहिड़ी ख़बर आहे भला केॾी महिल आई, कहिड़ी ख़बर आहे मुसीबत केॾी महिल आई, कहिड़ी ख़बर आहे त बीमारी बड़ी केॾी महिल आई।
फ़इन्न सदक़त फ़इन्नल बलाअ ला यतख़त्ताहा, जेका बला मुसीबत वा उहा सदके खां अॻु न कढी सघंदी आहे, सदा पोइते रहंदी आहे। ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जेको माण्हू चाहे थो त अल्लाह जी नाराज़गी खे ठारियां, यानी अल्लाह जी कावड़ न थिए मूं ते, ॿ राज़ महबूब ॿुधाया। हिकु, अल्लाह जी नाराज़गी खे थधो कयां, ठारियां, रब नाराज़ न थिए। ॿियो, ऐं जेको चाहे थो त अल्लाह मूंखे बुछड़े मौत खां बचाए। ॿ केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। हिकु अल्लाह जी नाराज़गी न हुजे, ॿियो अल्लाह ताला बुछड़े मौत खां बचाए, यानी भलो मौत नसीब करे। मरणो आहे पर मरण नसीब थिए भलो। अल्लाह जे हबीब फरमायो आहे त जंहिंखे इहे ॿ शयूं खपनि उन ते लाज़िम आहे अल्लाह जी वाट में घणो सदको ख़ैरात कंदो, रब बि राज़ी थींदुसि, मौत बि कलमे सां नसीब थींदुसि। अदा मुंहिंजा भाव, अल्लाह ताला केॾी महिरबानी थो फरमाए। असहाबनि जी ॻाल्हि मां तुंहिंजी ख़िदमत में पोएं जुमे ते अर्ज़ु कई आहे। हिकिड़ो वॾो वज़ीर हुयो जेको अब्बासी ख़िलाफ़त हुई, जॾहिं उन अब्बासी ख़िलाफ़त वारे दौर में हिकिड़ो वज़ीर हूंदो जंहिंजो नालो यहया, ऐं सॾींदासीं यहया बरमकी। बरमक कबीलो हो, क़ौम आई। उन यहया बरमकीअ जी हिकिड़ी आदत हूंदी। कहिड़ी? यहया बरमकीअ जी इहा आदत हूंदी जो 1000 उन वक़्त जा दीनार, यादि रखो, सोन जो हूंदो आहे। ॿुधायो पोएं जुमे खां पोएं जुमे ते हज़रत उस्मान जे अहवाल में त 10,000 दीनार नबी साईं खे जिहाद लाइ ॾिनई। ऐं ॿुधायो त इहो सोनो घणा किलो? हा, हिनखे यादि आहे यार, शाबस अथसि, अलाह ख़ुशि कंदुई। 5.5 किलो, 5.5 किलो सोन। असीं ज़कात ई कोन था ॾियूं सोन जी, केरु थो ॾिए? उशर ई कोन था ॾियूं, कोन था ॾियनि, केरु कोन थो ॾिए? मिड़ई गुज़र सभु लप, ठगी अलाह सां, ठगी। जेको अलाह सां ठगी कंदो त पोइ ज़िंदगी में कहिड़ी बरकत हूंदसि। अॻिते मां अर्ज़ु कयां थो, 2 घड़ियाल अॼु मटिया पिया आहिनि। मूं वारी घड़ी पई ॿुधाए टाइम थी वियो आहे, हू चए पियो अञा 10 मिंट आहिनि, पाण में कोन था टन। सुभान अल्लाह, ज़ोर सां सुणा। वो यहया बरमकी हज़रत सैयदना सुफियान सौरी, वॾो आलिम हो पंहिंजे ज़माने में। उन हज़रत सुफियान सौरीअ खे 1000 दीनार सोन जो हर महीने मोकिलींदो। साईं, हे तव्हां पंहिंजे कम लाइ ईंदा कयो। ख़ैर वक़्तु वियो गुज़री, यहया बरमकी जहान छॾे वियो। मरण खां पोइ कंहिं ख्वाब में ॾिठोसि, ओ यहया ॾे अहवाल, अल्लाह ताला तोसां कहिड़ो मामलो फरमायो? वज़ीर यहया बरमकी चयो आहे, अदा अफ़ाल त अहिड़ा कोन हा, मुंहिंजा अमल त अहिड़ा कोन हा, पर अल्लाह ताला जा मलाइक जेॾी महिल मूं वटि आया त अल्लाह ताला जो हीअं पैगाम खणी आया त यहया खे चओ, तूं वज़ीर हुए, तूं जे ज़माने में के नेकीअ जा कम त कोन कया, पर जेको तूं 1000 दीनार हज़रत सुफियान सौरीअ खे पंहिंजे ख़र्च लाइ ॾींदे हुए, हज़रत सुफियान सौरी हर निमाज़ में तुंहिंजी बख़्शिश लाइ तॾहिं दुआ घुरंदो हो, मां अल्लाह ताला सुफियान सौरीअ जी दुआ क़बूल करे तुंहिंजे लाइ जन्नत वाजिब फरमाए छॾी आहे। ओ आलिम जेको तुंहिंजे लाइ सदा दुआ करंदो, मौला यहया मुंहिंजी ख़िदमत करे थो, मां त को ॾरण जहिड़ो बि कोन आहियां, इलाहल आलमीन मां त मज़ूरी जहिड़ो बि कोन आहियां, इलाहल आलमीन मूंखां त ॾुखियो कम बि कोन थींदो, पर दीन जी मुहबत जे करे, तुंहिंजी मुहबत जे करे, तुंहिंजी वाट में मुंहिंजी ख़िदमत करे थो, मौला महिरबानी फरमाए जा, महिरबानी फरमाए, हिन खे मुआफ़ कर। अल्लाह ताला जो न्यापो आयो, यहया अमल त कोन है, पर मां तोखे सुफियान सौरीअ जे दुआ जे सदके माफ़ करे जन्नत ॾेई छॾी। अवा सौदो सवलो आहे, सौदो सस्तो आहे। 1000 दीनार में जेकॾहिं जन्नत मिलेसि, हाणे क़ुरान पाक में जेको अल्लाह जे वाट में ख़र्च करे न, उन जे लाइ सवाब 3 लिखियल। घणा ॻाल्हायो त तूं कढां? अॼु माशाअल्लाह मौसम भलो अथव, अॼु गर्मी कान्हे, कुझु माना 2 ॾींहंनि खां बहितर आहे, ईअं आहे न भा? हा त बसि पोइ अधु कलाकु ॿियो 2:30 बजे ताईं, सही आहे न भा? हा इंशाअल्लाह
मथे जुमे ते हिकु बि लभंदो कोन ताम अहिड़ी देरि थो करे असां किथां था पढ़ूं छॾे त असांखे बनी खे पाणी ॾियणो आहे अला कंदो पाणी अची वेंदो परेशान न थियो तव्हां दुरूद पढ़ो त अर्ज़ु कयां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह जेको अल्लाह जे वाट में ॾींदो उन जे लाइ 3 सवाब आहिनि 3 क़ुरान में ने मुंहिंजे साम्हूं क़ुरान शरीफ़ पियो आहे पर मूंखे यादि आहे परो अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो मन जा बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा अल्लाह फरमायो जेको नेकी कंदो पोइ अल्लाह जे वाट में ख़र्च करे या का बि अल्लाह ताला फरमायो आहे उन माण्हूअ खे हिकु नेकीअ जे एवज़ 10 सवाब ॾींदुसि पहिरों अजुर 10 ॿियो सवाब जेका आयत खुतबे में पढ़ियमि अल्लाह ताला फरमायो मसलुल लदीन युनफिकूना अमवालहुम फी सबीलिल्लाह कमसलि हब्बतिन अंबतत 7 सनाबिल फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बह वल्लाहु युदाइफु लिमन यशाउ वल्लाहु वासिउन अलीम अल्लाह ताला इन में फरमायो जेको दाणो अल्लाह जे वाट में ॾे अल्लाह उनखे 700 दफ़ा सवाब अता कंदो आहे 3 सवाब अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमायो इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिगैर हिसाब अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे हिकिड़ा अमल करण वारा अहिड़ा आमिल अंजो अल्लाह उन्हनि सां लेखो कंदो ई कोन्हे बिना हिसाब जे उन्हनि खे सवाब ॾींदो आहे हाणे सवाब थिया 3 हाणे ॻाल्हि सम्झिजो मुंहिंजी महिरबानी फरमाए करे ॻाल्हि खे दिमाग़ में विहारजो अबा ॻाल्हियूं या हिकु सची हूंदी न 3 कीअं सचियूं या 10 मिलंदुसि या 700 दफ़ा मिलंदुसि या बिना हिसाब जे मिलंदुसि इहो फ़र्क़ु छो आहे अब क़ुरान सचो आहे ॻाल्हायो मौला मदीने पाड़ पटेव क़ुरान सचो आहे मुंहिंजे महबूब खां सवा चारो त कोन्हे न भा न को क़ुरान खां सवा चारो आहे न को महबूब खां सवा चारो आहे छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे करे जेको माण्हू चाहे त रब वटि पुॼां उहो रुली दरबदर थींदो न को हेॾे न को होॾे ख़बर अथव न नबीअ खे छॾे जो थिड़ियो था बेड़ियो सो रुली दर बदर थियो न हेॾे न होॾे सुभान अल्लाह नबीअ खे छॾे जो थिड़ियो था बेड़ियो सो रुली दर बदर थियो न हेॾे न होॾे कहीं ॻाल्हि जो जंहिं क़दुरु कोन कयो आहे उहो बेक़दुर थियो न हेॾे न होॾे अबू बकर भी हो अबू जहल भी हो पंहिंजे दिल ते छजल फ़ैसलो कठे साईं जसां अञा ताईं सिद्दीक़ा कठे साईं जसां अञा ताईं सिद्दीक़ा अबू जहल थियो न हेॾे न होॾे नबीअ खे छॾे जो थिड़ियो था बेड़ियो सो रुली दर बदर थियो न हेॾे न होॾे ख़ुदा मुस्तफ़ा जे अदब जूं अखियूं ॾे
मता थी पवे का बेअदबी महेसर। चओ आमीन ज़ोर सां चओ आमीन। खुदा मुस्तफ़ा जे अदब जूं अखियूं दे मता थी पवे का बेअदबी महेसर। छो जी आबाद घरड़ो आबाद घरड़ो अदब वारड़न जो बेअदब जो घर थियो न हेॾे न होॾे। नबीअ खे छॾे जो छिड़ियो था बिड़ियो सो रुली दर बदर थियो न हेॾे न होॾे। हाणे ॻाल्हि त सम्झ में अचे न त अल्लाह ताला 3 दर्जा बयान फरमाया ॾहूण 700 दफ़ा बिना हिसाब जे। बसि ॻाल्हि ख़तम थो कयां। साईं इहो फ़र्क़ु छो आहे? अदा इहो फ़र्क़ु थई दिलनि ते दर्जा। इहो फ़र्क़ु दिलनि ते दर्जनि जो आहे। जंहिं माण्हूअ में जेतिरो इख़लास सचाई आहे अलाह उन मुताबिक़ अजुर ॾींदो। मिसाल थो ॾियां। अबा हिकिड़ो माण्हू आहे करोड़पति, उहो थो ॾिए अलाह जी वाट में 2 मानियूं। ॿियो माण्हू आहे विच थरो, 1000पति लखपति बनाए, उहो बि थो अलाह जे वाट में 2 मानियूं ख़ैरात करे। ऐं हिकिड़ो माण्हू उहो आहे जंहिं वटि आहिनि ई 2 मानियूं, अथसि 2 ड्रगड़ियूं, उहो 2 ड्रगड़ियूं अलाह जे वाट में ख़र्च करे थो। ॾे ख़बर टिनी जो सवाबु बराबरि आहे? न। जंहिं वीचारे जी कुल दुनिया 2 ड्रगड़ियूं आहिनि उन अलाह जी वाट में 2 ड्रगड़ियूं ॾिनियूं। अलाह फरमायो इन सां मां लेखो कंदुसि ई कोन, इनखे बिना हिसाब जे जन्नत ॾींदुसि। ओ इहा ॻाल्हि वीचारे वटि आहे ई कोन। लखपति करोड़पति त 2 मानियूं, इहो वधीक ॾे आहे न। त इहे छो फ़र्क़ु आहिनि मुंहिंजा भाउ अदीद? इहे फ़र्क़ु इन मुताबिक़ आहिनि जेतिरो इख़लास आहे उन मुताबिक़ अलाह ताला अजुर ॾींदो। वाह सोना उमर फारूक, तोसां वाइदो कयो हिकु उमर साईं जी ॻाल्हि ॿुधायां। ओ इन इख़लास ते थो ॻाल्हि ॿुधायां। इन इख़लास खे अलाह केॾो अजुर ॾींदो आहे। मां ॻाल्हि पढ़ी आहे, पोएं जुमे खां पोइ पढ़ी अथमि। पोएं जुमे ते तव्हांखे कोन ॿुधाए सघियुसि। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, क़यामत जे ॾिहाड़े ते माण्हू सभु लेखे लाइ बीठा हूंदा, हिसाब किताब लाइ बीठा हूंदा। इस्लाम जेको आहे न, इस्लाम दीन, इहो हिकिड़ी शिकिल में, हिकिड़ी शिकिल सूरत इख़्तियार करे अलाह जी बारगाह में ईंदो ऐं हथु कंहिंजो हथ में हूंदुसि। हज़रत उमर फारूक जो हथु इस्लाम वठियूं ईंदो, वठी अची करे रब जी बारगाह में हज़रत उमर खे पेश कंदो ऐं इस्लाम अलाह खे अर्ज़ु कंदो, मौला मां कमज़ोर हुउसि, मौला मां लिकियल हुउसि, मौला मां ड्रिनल हुउसि, पर जेड़ी महिल उमर इस्लाम क़बूल कयो त मौला मूंखे ताक़त मिली वई। मौला जेड़ी महिल उमर इस्लाम क़बूल कयो हो त ओड़ी महिल मुंहिंजो ड्रिॼु ख़तमु थी वियो। मौला अॼु मां इस्लाम तोखे अर्ज़ु थो कयां त उमर खे कहिड़ो अजूरो ॾींदे, उमर खे छा ॾींदे? अलाह ताला फरमाईंदो त ऐं सॼी ख़ल्क़ तव्हां शाहिद हुजो, तव्हां सभु आम माण्हू अञा लेखे में हिसाब में बीठा हो, तव्हां हिसाब में बीठा हूंदव ऐं इस्लाम मां अलाह तोखे हुकुम तो कयां त इहो जन्नत जो दरवाज़ो खुलियो पियो आहे। ॿिया लेखो चोखो ॾींदा उमर बिना हिसाब जे अॻु ई जन्नत में हलियो वञे। छो त हुन बि हिसाब अलाह सां कोन कयो। अदा असां छा चवंदा आहियूं सिंधीअ में, बसि तकीर ख़तमु थो कयां, असां छा चवंदा आहियूं? यारनि सां कोन चयो आहे, यारनि सां। हाँ, पोइ यारनि सां कहिड़ा लेखा? त अलाह माल जे लेखो कदे त पोइ तोखे सवाबु लेखे सां मिलंदो। जे लेखो करे 10 10 10 5 5 8 8 त पोइ सवाबु 5 5 8 8 मिलंदो ई। मुंहिंजा भाउ अदीद जेकॾहिं बिना लेखे अलाह जी वाट में ॾींदे त पोइ तोसां लेखो थींदो ई कोन। जे यारनि सां लेखा न थींदा आहिनि त पोइ अलाह सां वरी कहिड़ा लेखा? मुंहिंजा भाउ अलाह जी वाट में ॾिबो, पर 3 उन जा अदब आहिनि, उहे अदब ज़हन में वेहारियो। हिकु अदब अलाह जी वाट में ॾियण जो हे आहे त भली शइ ॾियो, उची शइ ॾियो। क़ुरान पाक लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। असां छा था कयूं? फिथल शइ था ॾियूं। मां अक्सर कोन चवंदो आहियां बाबा तव्हांजे चंदे तव्हां सभिनी जो न, पर कंहिं कंहिंजी थो ॻाल्हि कयां। बाबा माफ़ु कजो, पर हाणे मिसाल खां सवाइ चारो बि कोन्हे। नोट ॻणींदा हूं माशाअल्लाह, जेको बैंक बि कोन वठंदी आहे।
मां जलसा कयां थो माण्हू मुंहिंजे मथां घोर कंदा आहिनि, मां घोर जो मुखालिफ़ आहियां, मां न पसंदि कंदो आहियां। पर इतबार कयो उहे वॉशिंग मशीन में रुगो धोतल नोट कोन हूंदा आहिनि, लॻंदो ईअं त दाॿड़े ते रखी करे मथां कंहिं लठ सां सटियो अथसि ऐं उहो सटे करे नोट ॾिठईं त यार किथे हले कोन थो, ॾे फ़क़ीर हक़रबी सिकंदरी खे भला मौली साहिबु मां तोते घोर कई। मुंहिंजा भाउ अज़ीज़ अलाह खे वञो क़ुर पा अनफ़िकू मिन तय्यबात मा कसबतुम, तय्यबात क़ुर थो फरमाए त अलाह फरमायो आहे जॾहिं मुंहिंजे वाट में ॾियो त सुहिणी शइ ॾियो, असां फिथल शयूं था ॾियूं। पहिरों अदब इहो आहे। ॿियो अदब जंहिं माण्हूअ खे ॾियो उन ते थोरो न ॻणियो, क़ुर आहे थोरो न कंदा कयो, तव्हांजी नेकी ज़ाया थींदी। क़ुर जी आयत आहे 83 पारे में, मननि थोरो न हणो मथां, हाणे मां तोखे पैसा ॾिना, मूं तुंहिंजी मदद कई, तुंहिंजे मदरसे खे मूं अन्न जी ॿोरी ॾिनी, यादि रखजांइ इहो थोरो कोन्हे, हक़ आहे, हक़ में थोरे में फ़र्क़ु आहे। महबूब फरमायो आहे त ज़कात खां सवा माण्हुनि जे मथां हक़ आहे, हक़ ॿी शइ आहे, हक़ ॾिनी उन में तो थोरो त कोन कयो। ॿियो अदब इहो आहे कॾहिं बि थोरो न कयो, वाह मां तोते थोरो कयो न, नेकी ज़ाहिर। टियों अदब हीअ आहे त ॾुखायो न, अज़ियत न ॾियो कंहिंखे, पैसा नथा ॾेई सघो, कंहिं ग़रीब जी मदद नथा करे सघो, उनखे ज़बान सां तकलीफ़ न ॾियो। इहे 3 अदब आहिनि अल्लाह जे वाट में ख़र्च करण जा। दुआ था कयूं अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे महबूब मदीने वारे साईं जी सची मोहब्बत नसीब फरमाए। जमात सगोरी इंशा अल्लाह ताला अॻिले जुमातुल मुबारक ते तव्हां ऐं असां सभिनीनि खे ख़बर आहे 10 मुहर्रमुल हराम शरीफ़ जो जलसो थींदो, तव्हां सॼी जमायत खे दावत आहे। अल्लाह ताला मुंहिंजो चयो तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।